के ना ॾाढो सुठो पंहिंजो कलाम ॿुधायो ऐं हाणे गुज़ारिश कंदुसि असांजे फ्रांस सेक्रेटरी मोहतरम मनोहर साहब खे त हू अचनि ऐं कुर्बान अली शेख जे हवाले सां पंहिंजा वीचार पेश कनि। मनोहर साहब वेलकम भलीकार। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल क़ाबिल एहतराम सदर आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणो जावेद अहमद शेख साहब, सेक्रेटरी अब्दुल सत्तार पावर साहब, साहिब रियान कुर्बान अली शेख साहब, मोहम्मद बंदर सानी साहब, साईं गाज साहब, सरवर सालिम साहब, मुश्ताक दुनियो साहब ऐं सब दोस्त अस्सलाम वालेकुम। तमाम प्यारे माण्हू जे रियाणा कुर्बान अली शेख साहब जी कुर्बान शेख जे लाइ जेतिरो ॻाल्हाए कयो तमामु घणो घटि आहे। हू मोहबती माण्हू आहे, सभिनी खे प्यार ऐं मोहबत ॾियण वारो आहे ऐं हमेशह जॾहिं बि हिते असां सां आर्ट काउंसिल में मिलियो आहे त उहो आजिज़ी सां मिलियो आहे। हर वॾो माण्हू हुजे नंढो माण्हू हुजे हुन सां आजिज़ी सां मिलियो आहे, मोहबत सां मिलियो आहे, सभिनी खे हुन प्यार ॾिनो आहे। अॼु हुनजे इहो प्यार जो नतीजो आहे त केतिरा ई कलाक थिया आहिनि, सभु दोस्त हुनजे मोहबत में मौजूदु आहे। कुर्बान शेख तमामु बहितरीन अदाकार आहे। हुन तमामु घणियूं फिल्मूं हुननि में हुन कमु कयो आहे, डायरेक्शन कई आहे ऐं मुख़्तलिफ़ हुनजी जेकी डायरेक्शन आहे हुन में फिल्मूं थियूं आहिनि, ड्रामा थिया आहिनि, स्टेज प्ले थिया आहिनि ऐं हुनजी जेकी जदोजहद आहे उहो काफ़ी सालनि खां जारी आहे। अॼु सभु दोस्त हुनखे ममता ॾियण लाइ गॾु थिया आहियूं। इहा आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे पारां मुख़्तलिफ़ काफ़ी महीननि खां रियाणनि जो जेको सिलसिलो जारी आहे। जंहिं माण्हू जो जंहिं फील्ड में कमु आहे हुनखे ममता ॾियण जे लाइ सिलसिलो जारी आहे। कुर्बान शेख साहब खे मुबारकूं हुजनि ऐं असांजी दुआ आहे त उहो हमेशह मुरकंदो रहे ऐं सभिनी दोस्तनि सां ख़ुशि ऐं आबाद रहे। वॾी असांजो नायर दोस्त ऐं प्यारो आर्टिस्ट मोहतरम निज़ाम दीन चांडी साहब आयो आहे, केस भलीकार कयूं था ऐं निज़ाम गुलनि जो तोहफ़ो खणियो आहे। कुर्बान शेख जे लाइ केस गुज़ारिश आहे त मथे स्टेज अची गुलनि जो हार उस्ताद कुर्बान शेख खे पेश करे ऐं सॼे दोस्तनि ॿुधायो त उस्ताद निज़ाम का कोन करी थो, पर हाणे चवे थो कुझु मुख़्तसर वीचार पेश कंदुसि। उस्ताद निज़ाम का की गुज़ारिश आहे त उहो अचे ऐं कुर्बान शेख जे हवाले सां पंहिंजो वीचार करे। में मौजूद शायद अजीब फनकार अस्सलाम वालेकुम दोस्तों, जंहिं फनकार सां ये रिहान बढ़ाई पई वञे इहो आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे जो इंसाफ़ चइबो त अहिड़ा में महबूब अदाकारनि सां रिहान बढ़ाए पंहिंजो हक़ निभाइनि था। ये मौजूदा जेका बाडी आहे इन बाडीअ खे मां ॿिन्ही हथनि सां सलाम थो कयां, जिनमें तमामु वधि में वधि प्रोग्राम कराए पंहिंजे उहिदेदारीअ जो मान मथाऊं कयो आहे ऐं आर्ट काउंसिल सां इंसाफ़ कयो आहे। मां कुर्बान शेख साहब खे फनी सलाहियतुनि में छा थो ॻाल्हाए सघां। कुर्बान साहब तमामु बहितरीन अदाकार बि आहे, शाइर बि आहे ऐं नियाज़ निमरत वारो इंसान आहे। इन कुर्बान शेख साहब ऐं उस्ताद हमेशह कुझु न ज़रूरी दुआ आहे। इन प्रोग्राम में तमामु घणी सपोर्ट कई आहे मोहम्मद लाल साहब। वक़फ़ा बिल्लाहि वकीला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेरे संगत हुए ऐं संदस बाल साहब जो इस्म मुबारक मोहम्मद पनाह शेख। कुर्बान शेख जी पैदाइश पंहिंजे वाल साहब जे घर ऐं वो संदस अब्दुल रहमान शेख आहे 1966 में थी ऐं जेको शहर अब्दुल रहमान शेख जो आहे सो ॿियो काल और मैंगलोर खां
50 किलोमीटर है। सदस्य तालीम प्राइमरी जगह है, साहित्य तालीम वह भी पहले हासिल कई। कुर्बान शेख पंहिंजे भाइरनि में चङ वॾा आहिनि, ख़ूब भाइर 7 आहिनि, भाइरनि खां वॾा आहिनि ऐं 4 नंढा। बड़े भाउ जो नालो खालिद हुसैन शेख ऐं ॿिए भाउ जो नालो अली अकबर। बाक़ी 4 नंढा जेके आहिनि उन्हनि में मोहम्मद नवाज़, शाहनवाज़, अली नवाज़, अहमद नवाज़ ये नंढा भाई। कुर्बान अली शेख शायरी की शुरुआत जेका कई आहे 1994 में कई आहे ऐं उन वक़्तु संदसि उमिरि 28 साल खनि हुई ऐं शायरी में संदसि उस्ताद जेको आहे सो रुस्तम अली नालो। कुर्बान अली शेख 1994 में धारा इलाइक़नि में रहिया पंहिंजे भॻवानपुर शरीफ़ चदारगाह शहर में कुंभारो आहे ॻाल्हि थी। उन्हीं में 1991 में धारा उस्ताद बुखारी वेद पर अपनी संगत जी जेका सो शाहपुरी में सरपंच असांजो मोहतरम भाउ बरकत जी ॻाल्हि हुयो, इहा संगत जुड़ी चुकी हुई। त जीअं ई 1994 में कुर्बान अली शेख लाका विया त उन सां गॾु ॿियो जेको दोस्त असांजो जी शमूलियत कयूं उन में संगत में ऐं उन खां बाद में बाक़ाइदे पंहिंजी शायरी शुरू कई। टे साल मिली वियो। उते अक्सर असां वटि अदाकार बि दोस्त ईंदा हुआ, जंहिंमें लाला मुनीर शेख बि हुयो, अमजद सुमरो हुयो, मोहम्मद अली भट्टो ऐं मरहूम अब्दुल फताह गांगुर साहब। इहे अक्सर ईंदा रहंदा हुया। कुर्बान शेख जी उन दोस्तनि सां मुलाक़ात थी हुई ऐं उन खां बाद असांजो कुर्बान अली शेख साहब अब्दुल फताह गांगुर सां मुतासिर थी हुन अदाकारी शुरू कई ऐं उनजी अदाकारी जो शौक़ु थियो। अहिड़ी तरह केतिरनि अदाकारनि, प्रोड्यूसरनि, हिदायतकारनि सां संदसि मुलाक़ातूं थींदियूं रहियूं ऐं बाद में हिकु वक़्तु आयो 2001 जंहिंमें संगत जे सहकार सां, जंहिंमें मोहम्मद अली भुट्टो, असद कोकर, अली बख्श डोरी इन्हनि गॾिजी करे हिकु स्टेज नाटक अॼु जी माण्हुनि जे नाले सां पेश कयो वेंदो। उन खां बाद कुर्बान अली शेख जी पंहिंजूं कोशिशुनि तहत 16 टेलीफिल्मुनि में हुन हिदायतकारी बि कई आहे, अदाकारी बि कई आहे, जंहिंमें उस्ताद जमील जागनानी जी हिदायत में फिल्म कई हुयसि। उन खां बाद फिदा हुसैन शेख जी फिल्म रिश्ता रतिया ऐं सतारलाल जी फिल्म खूनी में, अमीर बहर जी फिल्म जानी दुश्मन, अब्दुल लतीफ़ सांगी जी फिल्म भाग दुश्मन भाव, वज़ीर शब जी फिल्म पाकी दुनिया, मुस्तफ़ा सुमरो जी फिल्म बहादुर में कम कयो अथसि ऐं पाण बाक़ी मोहतरम कुर्बान अली पंहिंजी फिल्म पंहिंजी हिदायतकारी मुताबिक़ फिल्मुनि में कमु कयो, जंहिंमें ज़ुल्म जो आवाज़, चंदम मथा पेर, डाका वग़ैरह उन गाना मैदान टीवी चैनल ते बि जामोन पंहिंजे में पेश कयो। अंदर मज़ो आयो। मोहतरम कुर्बान विछोड़ो जंहिं कुर्बान अदाकारी कई आहे ऐं उन जे नाले जो हिदायतकार दारूदी ख़याल कंदो हुजे। उन खां अलावा हिते नाटक जीवन जो प्यार दरिया में हिदायतूं कुर्बान शेख ॾिनी। संदसि शायरी संदसि सिंध जे नाले वारो वई आहे, जंहिंमें ऐं चिड़िया जी संगत असां ऐं जमीन जागीरानी तर्फ़ां अवार्ड बि मिली चुका आहिनि। जेको मोहतरम बहादुर अली महल जिन महिरबानी सां एशियन में एतिरा दफ़ा
इंटरव्यू भी रिसर्च ऐं गीत बि हलायो मुश्ताक अली तारिक अली आमिर अली इमरान अली मुश्ताक अली ऐं बड़े ममताज अली शेख सुनत को इगरा फसंदा को सुनत की फनी सदाबहार आर्ट कलर को भी बुनियाद रखो बंदा का जातो में तो कोई नवा चेहरा होना आता जैसे काफी दोस्त मुकाबला है इंसाफ का साहब है एंड सामने काफी दोस्त है या मुताज शख्सियत है काफी जिंदगी कोई तो पहले फना से कुर्बान करवा है आए फना से वापस का सचो रहा है रीजन वो साहब मुख्तसर किताब को बताकर जबरदस्त प्रोफाइल ठाहे उस्ताद कुर्बान शेख साहब जो ऐं हाणे तनवीर अब्बासी जे सुजन सां दावत ड्रामा चेयरमैन मोहतरम सरवर सालिम साहब के तुझी महफ़िल में अचण थो चाहियां तुझी महफ़िल में अचण थो चाहियां तुंहिंजो दीदार करण थो चाहियां पांद ख़ाली करे आयुसि इन लाइ तोखां कुझु आऊं घुरण थो चाहियां मोहतरम सरवर सालिम साहब पाण ड्रामा चेयरमैन आहिनि खेसि गुज़ारिश आहे त उहो अचनि ऐं मुख़्तसर किताब पेश कनि हर शख्स किबरिया है तुझे देखने के बाद हर शख्स किबरिया है तुझे देखने के बाद दावा मेरा बजा है तुझे देखने के बाद तुझको करूँ मैं सज्जा तुझको करूँ मैं सज्जा काफर कहेंगे लोग लेकिन ये कौन सोचता है तुझे देखने के बाद मैंने सुना था तू मसीहा मगर यहाँ एक शख्स मर गया है तुझे देखने के बाद मेरा मेहरबानी मोहतरम सरवर सालिम साहब वरी मिलो न मिलो जिंदगी रहे न रहे वरी मिलो न मिलो जिंदगी रहे न रहे अलाए केड़ी ख़बर दोस्ती रहे न रहे अखियुनि खे थोरो वेझो करे ॾिसी त वठूं अखियुनि में पोइ इहा रोशनी रहे न रहे इन शेर सां गॾु गुज़ारिश कंदुसि सेक्रेटरी मोहतरम अब्दुल पवार साहब खे त उहो अचनि ऐं कुर्बान शेख जे हवाले सां पंहिंजा वीचार कनि माजिद अब्दे साहब की गुज़ारिश है कि स्टेज ते अचे ऐं पंहिंजो सर्टिफिकेट वसूल करे मोहतरम सरदार पवार साहब मंजूर हुसैन गोड़ साहब की गुज़ारिश है कि वो स्टेज ते अचनि ऐं पंहिंजो सर्टिफिकेट वसूल कनि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम स्टेज पे वेठल कुर्बान शेख साहब असांजे सदर आर्ट काउंसिल जावेद अहमद शेख साहब सभई दोस्त ऐं साम्हूं वेठल सलाम अलैकुम यार अॼु तमामु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे जो हिकिड़े असांजे तमामु सुठे शाइर डायरेक्टर एक्टर जी ॼाण मल्हाए रहिया आहिनि ऐं इहो इन जो हक़ु आहे ऐं आर्ट काउंसिल कोशिशि कई थी त ज़िंदगी में जेका आर्टिस्टनि खे मंचा ॾे ऐं हिकिड़े दोस्त वरी थी जेके गुज़ारे विया आहिनि त उन्हनि लाइ बि असां प्रोग्राम्स कयूं था शाइर
के जेके म्यूज़िक सां वास्तो आहे या गाने सां वास्तो आहे उन सभिनी जी जेके आहिनि यादि कोई प्रोग्राम कंदा आहियूं ऐं जेको आहे ज़िंदगी में उन्हनि जी वंडता बि कंदा आहियूं। कुर्बान शेख साहब माशाअल्लाह तमामु सुठो आर्टिस्ट आहे। मुंहिंजी पंहिंजी ख़्वाहिश हुई त कुर्बान साहब खे जेको आहे पंहिंजे ड्रामे सदा में किरदारु ॾियां। हाणे कल्चर डिपार्टमेंट वारनि जेको ड्रामो ॾिनो हुयो ऐं कुर्बान साहब खे असां चयो हुयोसीं कुर्बान साहब जेको आहे असांखे अल्ताफ़ चांडे साहब लाइ चयो उन्हनि तमामु बहितरीनु किरदारु कयो हुयो। मुंहिंजी सम्झो त अधु ख़्वाहिश पूरी थी अधु ख़्वाहिश पूरी न थी। आहे ज़िंदगी त इंशाअल्लाह जेको आहे कुर्बान साहब सां गॾिजी जेको आहे उहे प्रोग्राम्स कंदासीं ऐं कुर्बान साहब माशाअल्लाह कुदरत हुनखे अहिड़ो ठाहियो आहे जो परे खां पधरो एक्टर आहे। जेको त टीवी ते हुनखे कोई ॾिसंदो या स्टेज ते ॾिसंदो ऐं 10,000 माण्हुनि में बीठो हूंदो त परे खां पधरो हूंदो त कुर्बान शेख साहब इहो आहे। अलाह साईं हुनखे जेतिरो कद बुत ऐं बाडी ॾिनी आहे ओतिरो ई हुनखे इख़लाक़ ॾिनो आहे। असांजी दुआ आहे अलाह साईं हुनखे अञा वधीक कामयाबी अता करे। महिरबानी। ऐं अॼु जे सॼी तकलीफ़ में जो साथ ॾिनो आहे असां हुनजा हिदायत आहियूं मोहतरम अल्ताफ़ चांडे साहब हिन प्रोग्राम जी सगार कयो आहे। दोस्तनि महिरबानी हिन में हिदायत आहियूं त ॿीहर दिलि जे पुरशोक दिलि आसन ते हलिया आयासीं दिलि जे पुरशोक दिलि आसन ते हलिया आयासीं कंहिं शाह शहंशाह जो फरमान असां ते न हलियो। अॼु जे पंहिंजी जेका कुर्बान जी रिवान आहे पंहिंजे हवाले सां पंहिंजा वीचार तव्हांजे पेश कनि। कुर्बान शेख साहब बात को मजबूर होया खेती खुशी खेदो इस जवाब मुझो असल में दोस्तों को थोड़ा सा मुझे ये बैठा ये हेड बैठा ये तो मुझे ना बातें करें बैठा तकरीब जे मेहमान खास सदारत कंदड़ आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काने जे सदर मोहतरम जावेद अहमद शेख साहब के आमना उस्ताद बुखारी जे शेर सां गुज़ारींदुसि। जो आम गुज़ारे वो जींदो रहंदो जो आम गुज़ारे वो जींदो रहंदो जो क़ौम जियारे वो जींदो रहंदो मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पका जो सिंध संवारे वो जींदो रहंदो। मतलब जावेद शेख साहब के तो पहुंचे ऐं कुर्बान अली शेख साहब जे हवाले सां ऐं अॼु जी तकलीफ़ जे हवाले सां पंहिंजा वीचार पेश करे उन खां अॻु में जावेद शेख साहब खे गुज़ारिश कंदुसि त जेको आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काने तरफ़ां अवार्ड ॾिनो वियो आहे सेक्रेटरी साहब खे गुज़ारिश आहे मथे अचनि ऐं अॼु जे महिमान जंहिंजी रिहाण आहे मोहतरम कुर्बान शेख साहब खे अवार्ड पेश कनि। जब सवाल पे सवाल होता है दोस्तन के भी नंढी गुज़ारिश कभी तकरीबन जा पंजा मयार थींदा आहिनि। कॾहिं कॾहिं असांजी हीअ जेका फ़ोन आहे या पंहिंजी कचहरी आहे उहा हिकिड़ी पुरवकार तकलीफ़ खे बेवकार करे छॾींदी आहे। जेकॾहिं चंद घड़ियुनि लाइ तवजो ॾियो तो कुछ हमारे गोश गुजार कयूं। जब सवाल पे सवाल होता है तो मोहब्बतों का सवाल होता है। जब सवाल पे सवाल होता है तो मोहब्बतों का सवाल होता है। किसी को अपना बनाना हुनर ही सही, किसी का बन के रहना कमाल होता है।
स्टेज ते वेठल हिन मुक़दस इदारे जो उहिदेदार, उन्हनि में सेक्रेटरी अब्दुल सत्तार सावड़ साहब, ॿिया मुंहिंजा उहिदेदार दोस्तो ऐं अॼोकी हिन तकरीब में वेठल मोहतरम मानवारो मेंबर साथियो, मेहमानों, अस्सलाम वालेकुम या अली मदद। अॼु जी हीअ तकरीब हिकु अहिड़े शख़्स जी जिदोजहद कारण कई वई आहे जंहिंजो मूंसां तक़रीबन 12 सालनि खां वास्तो रहियो आहे, पर हो पंहिंजे वक़्त विस एतिरो चाहर जाखोड़ कंदो रहियो आहे, जुस्तजू कंदो रहियो आहे। उन विच में केतिरा दफ़ा राब्ता थींदा आहिनि, उनजी रिकॉर्डिंग्स हूंदियूं आहिनि, जेको मुंहिंजो ग़रीब खानो आहे, कॾहिं उते बि ॾिठियूं आहिनि उन जूं काविशूं, पर मां कॾहिं हुन में न अना न कंहिं ते थोरो करेक्टर ॾियण जे हवाले सां न कंहिंजो एहसान कंहिंखे जताइणु, सिर्फ़ जिदोजहद फन जी ख़िदमत ऐं माण्हुनि खे अॻिते करणु ॾिठो आहे। सभिनी दोस्तनि उन जूं ईअं तारीफ़ूं त कयूं आहिनि त ॾाढो भलो माण्हू आहे, पर मां चवंदुसि भलो माण्हू कोन्हे को। हुन जे फनी ख़िदमतुनि ते हिन खे जेका अॼु हीअ रिहाण पेश कई वई आहे, इहो असांजी क़ौमी रिवायत बि रही आहे ऐं हुजण बि घुरिजे। तमामु सुठी ॻाल्हि आहे। मुबारक लहण उहे दोस्त, आर्ट काउंसिल त असांजी आहे, पाण खे कोन ॾींदुसि, ऐं हिन जो सथ, हिन जा साथी जिन हीअ शुरूआत करे हे अरेंजमेंट कयो आहे। महसूस करे सघो था त कंहिं माण्हूअ खे पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजी जिदोजहद, पंहिंजे फ़िक्र, पंहिंजी जाखोड़त का पधीराई मिले त उन जा जज़्बा, उन जो अंदर कीअं हूंदो आहे, घड़ी खन अॻु उहो कुर्बान शेख में तव्हां महसूस करे चुका हूंदव। मोटे चवण जो मक़सदु इहो आहे त अहिड़े क़िस्म जा इवेंट, अहिड़े क़िस्म जूं रिहाणूं, इन्हनि खे बाज़ाब्ता तौर ते तव्हां मेंबर साथी कंदव। असां उहिदेदारनि खे ख़बर नाहे त बाबा कंहिंजी केतिरी जिदोजहद आहे, मट सट थींदा था रहूं, के सीनियर आहिनि, के जूनियर आहिनि, पर उहो फर्ज़ बणिजे थो तव्हां जेको आहे सो मेंबर साथियुनि जो, असांजे सान्याबंदनि जो त आगाही ॾियनि, असांजो जेको हाल आहे उहो असांखां वठनि ऐं अहिड़े क़िस्म जूं तकरीबूं कनि त 30 साल जिदोजहद कंदड़ माण्हू खे पधीराई पंहिंजी ज़िंदगी में त मिली सघे। मूं हिकिड़ो जुमिलो चयो त सभिनी वठी साईं बाबा कई अहिड़ो फर्स्ट क्लास, पर जंहिं समाज में असां जेको रहूं था वॾो अलमियो आहे, वॾी बदनसीबी आहे। हक़ सच ते जिदोजहद कयो, तव्हांखे कॾहिं बि पधीराई न मिलंदी। के वरियनि खां पोइ ॾेई बि सघनि था पिया, जीअं अॼु जो हे इवेंट थियो आहे, हीअ रिहाण थी आहे। हिन मुआशिरे जे अंदरि असांजूं मजबूरियूं, असांजूं हालतूं, असांजा इकोनॉमिकल मसइला एतिरा त जेको आहे सो घिरी चुका आहिनि, अंदरि ईअं चुभी विया आहिनि जो असां सिधे सच ॻाल्हाए कॾहिं बि कोन था सघूं, उन ते का बि शइ माणे नथा सघूं। ज़रूर में ज़रूर उन में कूड़ मिलायूं था, छो जो ही सिस्टम मथां खां वठी करप्ट थी चुको आहे। उन सिस्टम में जेकॾहिं तव्हां चङाई कंदो त तव्हां दुनिया जा जीनियस इंसान आहियो। सच ते हलंदव, तकलीफ़ूं ईंदव, पर तव्हां जीनियस काउंट थींदव। पंहिंजे अंदर में, पंहिंजे इनर में तव्हां जीनियस काउंट थींदव। नंढा घणा इशू घरनि में थियनि था, मौजू बि न आहे जो, पर जीअं त मुंहिंजा मान वारा मोतबर उहिदेदार मेंबर वेठा हो, असां ज़रूरु हिते ई ॻाल्हियूं कंदासीं, थोरियूं तकियूं, सो घरनि में थाम बि खटकंदा आहिनि कि इशू थिया, पोइ उन्हनि में जिन बि दोस्तनि हिकिड़ो पॉज़िटिव रोल पे जेको आहे प्ले कयो न, मां चवां थो उन्हनि खे बि सलाम आहे। इहो उन्हनि जो न मूं ते थोरो, उन ॿिए ते थोरो, उन सिनारियो में जेको आहे कुझु दोस्त आहे ज़रूरु कन्वर्सेशन एॾो बि थींदी, उन बि थींदी, सभु ॿाहिरि आहियूं असां, हाणे त को मसइलो ई कोन्हे ऐं थींदो बि कोन्हे इंशाअल्लाह। हिकु ॿ दोस्त अहिड़ो हुयो जिन सां जॾहिं वीचार वढिबा हुआ, एनालाइसिस थो थिए न साईं, काफ़ी दोस्तनि कयो, मूंखे इंतिहाई ख़ुशी थी पंहिंजे इनर में त यार अॼु जे दौर में बि अहिड़ा माण्हू, अहिड़ा दोस्त आहिनि न जिन में अञा भञ जेको आहे सो न आहे, मुनाफ़िकी न आहे। अहिड़ियूं बहितरीन सलाहूं, थोरो ॻाल्हाइणु, मां ॾाढो जेको आहे ख़ुशि थी वियुसि। सभु रेंज यकीन कयो उन जे करे ख़तमु करे छॾिया। जिन जा नतीजा हिन इदारे लाइ
मुझी ज़ात लाइ थियनि अब्दुल सत्तार ज़ात लाइ थियनि पंहिंजी जॻह ते इदारे लाइ बि नुक़सान थी सघनि पिया। मां रुॻो 2 मिंटनि जी तव्हां खां हिकिड़ी इजाज़त वठंदुसि। ॿ हिकिड़ा दोस्त आहिनि, ॾाढी हिकिड़ी ख़्वाहिश आहे, वरी मौक़ो लाइ थिए न थिए ज़िंदगी जी बि ख़बर न आहे। हे ॿुधो उस्ताद जो, ना कोई वतन है मेरा ना कोई देश, न घर है मेरा न कोई मौला, सॼो कूड़ आहे। कुझु बि न आहे, काइनात जो सच हक़ीक़त इहा अथव। ना कोई निशान मेरा ना है कोई ज़ात। शाहे बाबा केर विया अलाए केतिरा जेको अरबे खरबे जेको आहे तो जानियूं हिन इंसान हिन दुनिया मां हलियूं वयूं आहिनि, सवाइ चंद जे जिन जो हिकिड़ो परफेक्ट किरदार रहियो आहे। उन्हनि खां सवाइ कंहिंखे यादि कंदी आहे तारीख़? गुमनाम ज़िंदगियूं आहिनि। ख़बर ई न आहे पंहिंजे जेको आहे वक़्त में कहिड़ियूं कहिड़ियूं उन्हनि जिदोजहदियूं कयूं, थी सघे त उहे बि भला हुजनि। असांखे कोन्हनि यादि, असांखे नबी बि पूरा यादि कोन्हनि, जेके 1,24,000 चवंदा त आहियूं। कोई बि तव्हां मूंखे 27 खां वधीक नाला त खणी ॿुधाए त असांजा जेके मालिक काइनात नबी पैगंबर मोकिलिया सभिनी जा नाला न ईंदा आहिनि। मां अमजद गुल रियाज़ मैसर खे 2 मिंटनि जी तकलीफ़ ॾींदुसि अजरक पाराइण लाइ। हिकिड़ी साझा सुठी सोच मूंसां कन्वर्सेशन कंदा रहिया, मूंखे ॾाढी ख़ुशी आहे। मां चवां थो अॼु आर्ट्स काउंसिल खे इहा बि ख़बर पवे त असां वटि अहिड़ा बि मेंबर आहिनि जेके इदारे लाइ मरंदा आहिनि, न सिर्फ़ु फनकार आहिनि। उन्हीं दोस्तनि खे गुज़ारिश आहे 2 मिंट अचनि, मां पंहिंजो अजरक बि हिकिड़ो ॿियो अजरक बि घुरायो त हुननि खे पाराईंदुसि। उन खां पोइ 2 मिंट तव्हांजा वठंदासीं। बाय बाय। अजोके हिन समाज में इदारनि जे अंदरि क़ौमुनि जे अंदरि नंढा नंढा डिपार्टमेंट्स आहिनि। तव्हां बख़ूबी ॾिठो हूंदो त जंहिं माण्हू जेकॾहिं को पॉज़िटिव किरदारु अदा कयो आहे उनखे पधीराई मिलंदी अथव, छो जो उहा जेकॾहिं इंसान नथा ॾेई सघनि त रब पाक जेको आहे उनखे ज़रूरु ॾींदो आहे। घटि में घटि उनजो इनर अंदरि ख़ुशी हूंदो अथव। हर इंसान खे ख़बर हूंदी आहे मां छा आहियां, मुंहिंजे अंदर में छा आहे, अंदरि उन सां ॻाल्हाईंदो अथव। हिन इदारे जी आदमी जे लाइ जेका जिदोजहद कई आहे न कई आहे, कोशिशूं जारी, मोहबत आहे सभिनी जी आहे। जिते बि उहिदेदार आहियूं, ठीकु आहे, कसी कानी मां खांती हूंदी, ॿिए खां थींदी, ॿिए खां थींदी, परफेक्ट कोई बि कोन्हे। बहरहाल तव्हां दोस्तनि जूं दुआऊं हुजनि, असां सभु पाण में ॿाहिरि आहियूं, अॻे बि ॿाहिरि हुआसीं, हाणे बि ॿाहिरि आहियूं। इहे कंहिंजी जागीर न आहे, कंहिंजी दादी मिल्कियत बि न आहे, कंहिंखे इहो वहम न हुजणु घुरिजे। पर जज़्बो आहे उन्हनि खे जिन हिन मंडल में कंहिं वॾी गड़बड़ खे जेको आहे बुझो ॾेई छॾियो। पंहिंजो बि ईअं ई किरदारु रहियो, पिटाई साहब जे शेर वांगुरु, न्याईअ खां नीअं सिख मुंहिंजा सुखड़ी, न्याईअ खां नीअं सिख मुंहिंजा सुखड़ी, सड़े सारो ॾींहुं ॿाहिरि बाथरूम लिखूं। न्याई कुंभर जी जेका आवी थींदी आहे न, जंहिंमें ठाव पचंदो आहे, पिटाई सरकार उन न्याईअ जी ॻाल्हि कई आहे, इंसानी जिस्म वारी न्याईअ जी ॻाल्हि न कई। उहो ठाव पचंदो रहंदो आहे, छड़ंदो आहे, प्यार बि थींदो आहे, पर ॿाहिरि हुनजो धूओं न निकिरंदो अथव, बाप न निकिरंदो अथव। जेकॾहिं असां इंसान एतिरा मेच्योर, एतिरा मज़बूत थियो त शयुनि में को बि वज़न न हूंदो आहे। केतिरा बि खणी जेको आहे मुखालफ़तूं थी वञनि, कांतियूं पैदा थियनि, सिर्फ़ु साबित क़दम रहो ऐं शयुनि खे जोड़णु सिखो, तोड़णु न सिखो। हे इदारा, हे समाज, हे क़ौमूं तॾहिं ई मज़बूत जुड़ंदियूं ऐं उन्हनि जूं बीहकूं शाहकार हूंदियूं दुनिया जे अंदरि। ताज़ी बि रिसर्च थी आहे, अरिस्तो जो हिकिड़ो गोल जेको आहे सो पढ़ियो अथऊं त दुनिया जे अंदरि सिंधी क़ौम महिमान नवाज़ क़ौम आहे। तव्हां सभिनी खे आबाद कंदो, वरी बि ऐं दिलि जे गहराइनि सां ख़ुशीअ सां क़ुर्बान शेख खे मुबारकूं थो ॾियां, हुनजी जिदोजहद जे हवाले सां, ऐं पाण पतोड़ींदो रहे वठो पियो जेको हुनजो वसु आहे, जेका हुनजी एप्रोच आहे। असां इहा दुआ ज़रूरु कंदासीं त हिन दुनिया में, हिन फन जी दुनिया में अञा मथ भरो लेबर जेको आहे, अञा मथ भरो हिकिड़ियूं सोचुनि सां गॾिजी तमामु सुठा तारीख़ी प्रोग्राम, तारीख़ी फिल्मूं ठाहींदो रहे त हिन समाज खे जीअं इहो मैसेज पास थी सघे। आख़िर में हिकिड़ो शेर चई इजाज़त वठबी, खड़कणा लाहे इहो डेडिकेट थो कयां क़ुर्बान शेख।
घर करण लाइ सुख न सुधा कॾहिं ओसीड़ो आहे थावड़नि जे पंध जो। महिरबानी करो। जी महिरबानी मोहतरम जावेद शेख साहब। ऐं असांजो हिकिड़ो मोअज़्ज़िज़ महिमान हाणे आख़िर में पहुतो आहे उस्ताद नियाज़ अली शेख साहब। गुलनि जो हार बि खणी आयो आहे। उस्ताद गुलाम हुसैन शाह साहब शायदि पहुतो आहे हाणे। नियाज़ गांगुर साहब वरी नियाज़ पहुतो आहे। ॿिन्ही लाइ हिकिड़ो आऊं शेर चवंदुसि त एॾी देरि करे चओ था यार अचो न का कार लहो त मोह या बचो। दिलो नियाज़ गांगुर साहब सिंधी टोपी जो तोहफ़ो खणी आयो आहे। ऐं नियाज़ जी महिरबानी। इन सां गॾु जेका हुई असांजो पुराणो दोस्त इंताब हुसैन चालियो दिलबर सुमरो बरकतगार उस्ताद मोहम्मद अली ऐं असांजो वक़्त में हाणे दुबई सुराई मुख़्तार जितोई उहो बि जेको सलाम सां हूंदो हो हाणे तमामु घणो थोराए पिया दिलबर वाक़िफ़ आहियो साईं राजा साईं राजा करो तस्लीम चालियो साहब साईं सतार लाल साहब जेके संगत आहे मूंसां गॾु मुंहिंजे ग्रुप में हुया ऐं महिनत बि कई अथऊं मथे हली अचनि ऐं मूंसां फुल कराइनि सभिनी दोस्तनि खे थोराए पिया जेके आया सभिनी खे बाहूं ॿधी हेॾी तकलीफ़ करे मुंहिंजे प्रोग्राम आयो लख थोरा तव्हां हेॾी मूंखे इज़त बख़्शी सभिनी खे या भरी जो लॻाए सघियो तव्हांजा लख थोरा हेॾी इज़त बख़्शी वधि करे मूंखे हेॾी ख़ुशी थी आहे बसि महिरबानी तव्हांजी महिरबानी। पासवर्ड दो जो है